मकानी चूंड मुलतवी थियण सां पीपी उम्मीदवार ऐं कारकुन मायूस थिया आहिनि। हू 24 जुलाई लाइ मुकमल तैयार हुआ। मकानी चूंड मुलतवी थियण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे सईद गनी चयो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सम्झ खां ॿाहिरि आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त चूंड खां कुझु ॾींहं अॻु तारीख़ तब्दील करण सां उम्मीदवारनि ते भार पवंदो। आगाह कयूं पिया तव्हांखे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मकानी चूंड मुलतवी थियण सां पीपी उम्मीदवार ऐं कारकुन मायूस थिया आहिनि। हू 24 जुलाई लाइ मुकमल तैयार हुआ। मकानी चूंड मुलतवी थियण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे सईद गनी चयो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सम्झ खां ॿाहिरि आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त चूंड खां कुझु ॾींहं अॻु तारीख़ तब्दील करण सां उम्मीदवारनि ते भार पवंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मकानी चूंड मुलतवी थियण सां पीपी उम्मीदवार ऐं कारकुन मायूस थिया आहिनि। हू 24 जुलाई लाइ मुकमल तैयार हुआ। मकानी चूंड मुलतवी थियण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे सईद गनी चयो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सम्झ खां ॿाहिरि आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त चूंड खां कुझु ॾींहं अॻु तारीख़ तब्दील करण सां उम्मीदवारनि ते भार पवंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे मकानी चूंड मुलतवी थियण सां पीपी उम्मीदवार ऐं कारकुन मायूस थिया आहिनि। हू 24 जुलाई लाइ मुकमल तैयार हुआ। मकानी चूंड मुलतवी थियण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे सईद गनी चयो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सम्झ खां ॿाहिरि आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त चूंड खां कुझु ॾींहं अॻु तारीख़ तब्दील करण सां उम्मीदवारनि ते भार पवंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे मकानी चूंड मुलतवी थियण सां पीपी उम्मीदवार ऐं कारकुन मायूस थिया आहिनि। हू 24 जुलाई लाइ मुकमल तैयार हुआ। मकानी चूंड मुलतवी थियण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे सईद गनी चयो त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सम्झ खां ॿाहिरि आहे।